अला सय्यदिल अंबियाء वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिल मुकर्रमीन अल मुअज़्ज़मीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुझा दोस्तों, मुझा अजीजों, अहले दिल, साहिबाने बातिन, अल्लाह जे बरगुज़ीदा बानन जो फरमान ऐं चवणा जेकॾहिं माल ॾियण सां इज़त बची पवे त माल दौलत कुर्बान कजे पर पंहिंजी इज़त बचाइजे। पर जेकॾहिं माल इज़त ऐं जान ॾियण सां दीन बचे त दीन जे मथां पंहिंजी जान भी कुर्बान कजे, पंहिंजी इज़त भी कुर्बान कजे, पंहिंजो माल भी कुर्बान कजे। पर जेकॾहिं इज़त जान माल ऐं दीन ॾियण सां रब मिले त इहे सभु शयूं कुर्बान कजे। यार जे मुखड़े जो दीदार नसीब थे, अल्लाह जो कुर्ब मिले, वो उन्हें जे लाइ जान ॾियणी पवे, इज़त ॾियणी पवे, आल औलाद कुर्बान करणो पवे, ॿिन्ही जहान जूं नेमतूं कुर्बान करणियूं पवनि त करे ॾे शल अल्लाह राज़ी थी पवे। हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, नख बाला कुन के अर्जानी हनूस। ए मुझा मौला तो पंहिंजे कुर्ब जे लाइ ॿिन्ही जहाननि खे मुल्ह ऐं कीमत बणायो हुआ। पर मौला इहा बाब अञा हल्की आहे, अञा गिरानी कर। जे रब जे राज़ी करण जे लाइ ॿिन्ही जहाननि जूं नेमतूं कुर्बान करणियूं पवनि। दुनिया त दुनिया मगर जे जन्नत ॾियणी पवे, हूरू कसूरूं कुर्बान करणियूं पवनि त इहे नेमतूं बि कुर्बान कजनि त शर अल्लाह जी ज़ात राज़ी थी। ये जान कहिड़ी शइ आहे? हज़रत शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह खे जेॾी महिल फाही ते चढ़ण जे लाइ वठियूं पिया वञनि तोॾी महिल ख़ुशीअ में बुज़ुर्ग ठे गई टप जान कुर्बान करण जे लाइ, सिर वधाइण जे लाइ पियो वञे त छा पियो चवे? रहानी दी मराज़ रंजती, रानी दी मराज़ रंजती, रानी दी मराज़ रंजती, जज़ाकल्लाह बेदारन खैरा। जेदो तो मूंखे ॿिन्ही जहाननि जे सुरण खां छॾाए विधो, हिन हस्ती जे रंज मां मूंखे आज़ाद कई। अॼु जान यार जे लाइ मुंहिंजी कुर्बान थी रही आहे। ओ मूंखे क़त्ल करण वारा रब शल ॿिन्ही जहाननि में तोखे ख़ुशि करे जो अॼु यार जे ख़ातिर मुंहिंजो सिर कुर्बान थी रहियो आहे। जेॾी महिल बुज़ुर्ग खे फाही ते चाढ़ियो वियो आहे, तलवार सां सिरी धड़क उधार कई वई आहे। उन महिल सिरीअ मूं आवाज़ पियो अचे, सिर दर कदम यार फिदा शुद च बजा शुद, ई बार गिरा बूद अदा
बजाशद अरे जेकॾहिं यार जे कदमनि में कुर्बान थी वियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई त गरो पार हो जेको लही वियो पर अहिड़ियूं त लख जानियूं हुजनि लख सिर साह हुजनि जेकी यार जे नाले तां कुर्बान करे छॾनि ओ फकीर ओ मुजादा फकीर सदाण सोलो आ फकीरी जी दावा करण सोली आ मोमिन सदाण सोलो आ मगर यार अञा त तूं पंहिंजी जान खे प्यारो कयूं वेठो आ अञा तूं पंहिंजे नंग इज़त नामूस खे प्यारो कयूं वेठो आ पर वल्लदीन आमनू अशद हुब्बन लिल्लाह मोमिननि खे हर चीज़ खां मजूर मिल्कियतुनि धन दौलतुनि खां प्यारी शइ हूंदी आहे त अल्लाह तूं मिठा अञा पोइते पियल अञा पंहिंजी जान पंहिंजे माल खे प्यारो रखियो वेठो आहे अञा तूं माण्हुनि जे मेणनि ऐं ताननि खां ॾिनो वेठो आहे त कीअं फ़क़ीर बणिजा कीअं नेक बणिजा मथां माइट न रुसी वञनि अज़ीज़ क़रीब न रुसी वञनि पर यार अलाह जा बाना चवंदा आहिनि त दुनिया रुसी वञे त रुसण ॾे छॾ राज़ी हुजे त अल्लाह अल्लाह जान ॾियण बि हक़ीक़त में ज़िंदगी माण्हू मरंदो आहे मगर जो रब जे राह में जान ॾींदो आहे ख़ुदा जो कसम इहो मरण खां पोइ बि जहिड़ो थी वेंदो आहे इहो मरंदो न आहे कुश्तगाने खंजरे तस्लीम हर नमाज जा ग़ैब जाने दीगरत जेकी अल्लाह जे इश्क वारे खंजर जिन खे क़त्ल करे विधो आहे इहे मरदा न आहिनि मगर हर घड़ी उन्हनि खे रब नित नई ज़िंदगी अता फरमाए छॾींदो हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया देहलवी रहमतुल्लाह अलैह जेॾी महिल गुज़री गंजो दुनिया तां इंतकाल जो वक़्तु क़रीब आयो आहे दुनिया तां पर्दो फरमाइण जो टाइम आयो आहे ओॾी महिल पंहिंजे ख़लीफ़े खे सॾु कयो अथनि ओ बच्चा ज़रा ओरे आ मुंहिंजी आख़िरी नसीहत ॿुध मुंहिंजी आख़िरी वसियत ॿुध इन ते ज़रूर अमल कजांइ जेॾी महिल ख़लीफ़ो वेठो अची वेठो आहे साईं फरमाइनि था जेॾी महिल आउं मरी वञा मुंहिंजे जनाज़े सां गॾु ही रुबाई पढ़ंदो हलजांइ ही बैत पढ़ंदो हलजांइ जेॾी महिल बुज़ुर्गनि जो इंतकाल थी वियो जनाज़ो मुबारक खणी हलण लॻा आहिनि ख़लीफ़ो बुलंद आवाज़ में बुज़ुर्ग जे जनाज़े जे अॻियां चवण लॻो आहे सर्व से मीना बसहरा में रवी सकबे मेरी के बेमा में रवी ओ मुंहिंजा सुहिणा अॼु काॾे थो वञी अॼु कहिड़े सफ़र ते थो वञी अॼु कहिड़े वतन जो इरादो कयो अथई कहिड़ो न बेरहमी जो मूंखे अकेलो छॾियो अॼु काॾे थो वञी पियो सर्व से मीना बसरा में रवी सकबे मेरी की बेमा में रवी ए तमाशा का आलम रूए तो तू गुजा बारे तमाशा में रवी ओ मुंहिंजा मुर्शिद मिठड़ा जिते तुझी दरबार लगदी हुई हज़ारे परवाना तुझे दीदार जे लाइ ईंदा हुया अॼु उहा दरबार किथे खोलण थो वञी अॼु किथे पंहिंजो दीदार कराइण थो वञी जेॾी महिल ख़लीफ़े जो बैत पढ़ियो आहे बुज़ुर्ग जे जनाज़े में चुड़पुड़ अची वई आहे कफन खुली वियो आहे
फरमा हक मथे खड़ी फरमांदा वदीदार जाना मेरवम आप दे यार जे दीदार जे लाए वनी रहो आप दे महबूब जे दीदार जे ला वनी रहो आप दे हकीकी दोस्त जे दर्शन जे लाए वनी रहो मालूम थियो अल्लाह जा वली मरदा नहन हू त रब जे दीदार में वनी मुस्तगरक थींदा करे अल्लाह संदी जोत कायम आहे कौनैन में मुंहिंजा दोस्त अल्लाह जा दोस्त जे मज़ार में वञी आरामी थियनि मगर उहे पंहिंजे कब्रुनि में बि ज़िंदा ई मौजूद हूंदा छो त हुननि पंहिंजी जान अल्लाह जे नाले तां कुर्बान करे छॾी पंहिंजो सिर साह हक़ीक़ी महबूब जे मथां घोर करे छॾनि अल्लाह जी ज़ात वरी उन्हनि खे अबदी ज़िंदगी अता करे छॾी हो मुंहिंजा तूं अञा इश्क में तो पैर पातो ई कोन्हे को मोहबत जी वादीअ जो अञा तो सैर कयो ई कोन्हे को मुजादा तू अञा चैनल जे किनारे ते बीठो ही चैनल जे वादी में अंदर तू खिड़ियो ही कोन्हे त तोखे कहिड़ी ख़बर त पाणी जूं मौजूं ऐं मेहरान छा थींदी हो मुजादा जे इन इश्क वारी वादी में लही इश्क वारी सुरती पी खुदा जो कसम दुनिया त दुनिया मगर जन्नत में तो को विसरी वञे करे अल्लाह साईं खां तो मोड़ियो आहे तोखे नफ़्स नदान नियोड़ियो पंहिंजे मालिक खां तो मोड़ियो हो कई उमेर तलफ़ केॾो लोड़ियो इहे ढेर ख़ुदीअ जा तूं ड्राहे अदाम थी रात असर है बड़ाए अदा मिठी निंड नेड़ने जी फिटाए अदा उथी रात असर ओ गोड़ा कन त करे जाॻा जी त पखी हर के जी मिठी बात बकी ओ सब के साईं जी आहे तलबत की रुलिया बहमन में है रुलिया बहमन में तुझी रात वही उथी रात असर अरे दुनिया जे फिक्र में दुनिया जे गिणचुन में दुनिया जे फिक्रात में पंहिंजी सारी जिंदगी बर्बाद करे वेठे अॼु ताईं दुनिया बस कोन आई अॼु ताईं पैसे जो ढो बि कोन थी अल्लाह जो दर छॾे दुनिया जे पोयूं लॻे दर बदोगे दुनिया जे लाइ ज़लील ऐं ख़्वार ऐं रुसवा बणाए छॾियो पर जेकॾहिं तूं अल्लाह जो दर वठी आ ख़ुदा जो कसम या दुनिया बि तुंहिंजे कदमनि ते थुकूं पई खाए हो मुजादा अल्लाह जे बानू दुनिया खे त्याग ॾिनो पंहिंजे रब सां दिल लाथो ख़ुदा जो कसम रब उन्हनि जे पोयों दुनिया ईअं लाहे छॾी जीअं पाछोड़ो माण्हू जे पोयों रुॻो विझंदो आहे मुजादा फकीरी इन शइ जो नालो न आहे जेको अल्हम्दुलिल्लाह दाढ़ी रखाई को बदी नेक बणी पर यार फकीरी आहे जो दिल तुंहिंजी हिकु घड़ी अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजे हर घड़ी दिल पई बोले अल्लाह अल्लाह
पखी को अर्श जो आहे दामो ताणो जे दर्द जो ठाहे कुर्ब कुसर में रोज़ थो काहे कुर्ब कुसर में वो रोज़ थो काहे एरीअ में इश्क वठोल
दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर पीर का मिलखा सवा यार का मिलखा सवा लहरूं लगाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में दो देर जो नया मुनो वधीर में पाण सां दो देर जो नया मुनो वधीर में पाण सां लिखे कलम लोह जा लिखे कलम लोह जा अखर पिराए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में करबला जो वाक़ियो ए अदा तू याद कर करबला जो वाक़ियो ए अदा तू याद कर इश्क वारन खां सवा अरे सवारन खां सवा बचड़ा कुहाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो खोलियो मुश्की चपन के चोलियो सो दोस्तरा बने खोलियो मुश्की चपन के चोलियो सिरड़ो शाकन खोलियो सिरड़ो शाकन खोलियो पिया माही जी मुस्कान में अजगिरा समय आज तो हमारी बाजार में कीमत लगा दुर्रे संग में आशिक तुड़े जिंद जान
लॻो आहे जेको बेवत थी नचाए ओ मुंहिंजा दा तो इश्क जी चाट तोखे लॻी कोन्हे का ओ इश्क जो तोखे लॻो कोन्हे का तोखे त कहिड़ी ख़बर मोहबत छा थींदी आहे त दर्द छा थींदो आहे ही छो था नचनि छो था टपनि इहा ख़बर पुछी तो इश्क वारनि खां पुछी न बंदा न दाशत सामान दे न बंदा न दाशत सामान दे न बंदा न दाशत सामान दे बयावाज मुर्गे बनालत फकीर जहां पर समास मस्ती व शोर भले के भी नजर आई न कौर है जहां पर समास मस्ती व शोर भले के भी नजर आई न कौर अरे अंधे के कहिड़ी ख़बर आईने में अंधे के मुंहुं नज़र कोन ईंदो आहे ओ मुंहिंजा दा तुंहिंजे अंदर वारियूं अखियूं अंधियूं लॻियूं पियूं तोखे कहिड़ी ख़बर त मोहबत छा आहे इश्क छा आहे अदा दे इश्क हासिल करणु चाहीं त करे मोहब्बत मुंडो शरीयत जो शरीयत का सवा चाहे रोआरे रात यूं सजियो मोहब्बत यार दिल पर जी है रोआरे रात यूं सजियो मोहब्बत यार दिल पर जी है खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत खाऊं खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत कहूं सवा चाहे एड़ो तू पीर कामिल गोल चखाए मेठा जो मोहब्बत जो है मोहब्बत में खुदा मिलंदी मोहब्बत कहूं सवा चाहे खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत कहूं सवा चाहे कर अल्लाह फलाणे जा उम्मती हली अचो ओ फलाणे नबीअ जा उम्मती हली अचो पर जॾहिं आशिकनि जो वारो ईंदो त रब फरमाईंदो ए मुंहिंजा आशिको हली अचो त मां पंहिंजो तव्हांखे दीदार करायो ओ मुंहिंजा अल्लाह ताला हिकिड़ी अहिड़ी जन्नत ठाही आहे इन लिल्लाहि जन्नतुन लैस फीहा हूरुन वला कसूरुन वला लबनुन वला असलुन वला जल्ला रब्बुना दाहिका अहिड़ी जन्नत रब ठाही आहे जंहिंमें हुरूं न हूंदियूं कसूरूं न हूंदियूं खीर जूं माखी जूं नहरूं न हूंदियूं मगर अल्लाह जी ज़ात मुश्किल चेहरे सां पंहिंजे आशिकनि खे दीदार पियो कराईंदो आशिकनि जे मथां इनायात थींदी माण्हू सिकंदा पिया त असां जन्नत ॾे वञूं आशिक वरी जन्नत खां रुठा वेठा हूंदा असांजो जन्नत सां छा हुरन सां छा असांखे त यार जे दीदार जी दरकार आहे दिलड़ी ॾिनमि जातो खे इहा वापसि वरण जी न आहे दिलड़ी ॾिनमि जातो खे इहा वापसि वरण जी न आहे सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी न आहे थोरा दिलड़ी ॾिनमि जातो खे कुदरत खणी
नम जतो के या वापस वरण जी नाई सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी नाई कर अल्लाह करीम रात थींदी हुई त सुभाणे जी नमाज़ पढ़ी उन्हें वुज़ू सां उन्हें मुसले ते मुराक़बो करे वेहनि तहज्जुद जी नमाज़ उन्हें वुज़ू सां फज्र जी नमाज़ उन्हें वुज़ू सां मुसले ते पढ़ंदा अमड़ जी जल चवंदी हुई त ओ बच्चा तूं सॼी राति वेठो ई हुई तोखे पुठाड़नि में सूर नथो पवे थकावट नथी थिए छा पाण फरमाईंदा रोई करे ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी जी जलमा लॻो में इश्क बराबरि चजो अमड़ रसनमो सब रंगी जसरत सी के जवाब रे भू ऐ मादर नथा मो कांगल मंदा कॾहिं हिकिड़े दफ़े मथन अहिड़ो त इश्क जो हाल दर्द मोहबत जो हाल पइजी वियो जो पाण छा कयूं जो घर के अंदरूं कड़ा ॾेई दरियूं बंदि करे कपिड़ा लाहे पियो लांघो वठी वठी रड़ियूं कयूं दाहूं करण लॻा ए मुंहिंजा अल्लाह हूअ त हुया दुआऊं घुरां थो लही दुआऊं तूं क़बूल नथो करी भला हाणे दर्द जो दाहूं कया तुंहिंजे दरबार में क़बूल पइजी वञे मन का मुंहिंजी दाह तुंहिंजे दरबार में अघावी पोइ हाय हाय सारी रात गुज़री वई दाहुण कंदे सॼे ॻोठ जा माण्हू मुंहिंजे गॾु थिया लठियूं कुआरियूं खणी आया अरे छा थी वियो आयो अरे को चोर पियो आहे छा माजरा आहे त ॾाढो साईं असांजो अलाह रहमत करे साहिब हाल इश्क वारो हो चई त मोटी वञो ॿियो कुझु कोन्हे को हे अल ज़िक्र आहे के ज़िक्र जो हाल थियो आहे इश्क जो बेखुदी बेकरारी इश्क जी थी आहे ॿियो कुझु कोन्हे को मोहबत जा पूर जा पूर पिरन जा जॾहिं पवने था हे पूर पिरन जा जॾहिं पवने था रोयो रोयो मेण बहने था के वायूं मारियूं ओ मुंहिंजा जोगी हलिया विया त में जुए छॾियो ऐं मुंहिंजा सांगी हलिया विया त में सांग कयो ओ मुंहिंजा दाही असांजी मस्जिद सागा ॾिहाड़ा कॾहिं उहे वक़्त हूंदा जो मिठड़ियूं गुफ़्तगूयूं हूंदियूं सोढ़ियूं पुतारियूं हूंदियूं लखे दर्द दुख भेटिजी वेंदा तेरे मिठड़े मुर्शिद जो दीदार कबो हो बेकरार दिल खे करार अची वेंदो अॼु यार मस्जिद साॻी या अंगण साॻा आहिनि पर उहे ॻोल्हण वारा पखी अॼु नज़र नथा अचनि पिया कॾहिं हिकिड़ो भेरो सॾु कबो हो बाबा फरमाईंदा जीअ जवान अॼु सॾु कर उहो जीअ जो जवाब नथो मिले अॼु मुंहिंजा ॾांहुं उहे मिठड़ियूं गुफ़्तगूयूं उहे हाल मरम जवान नज़र नथा अचनि पिया मुंहिंजा मिठा दुनिया कहिड़ी बेवफ़ा फानी आहे जॾहिं मुंहिंजे मिठड़नि मुर्शिदनि करीमनि जो विसाल थी वियो आहे जेॾी महिल समय जनाज़ो मुबारक खणी आहियूं मुंहिंजी भेण मूंखां पुछा पई करे अदा कॾहिं त बाबे साईं खे हैदराबाद दवा जे लाइ वठी वेंदा हुयो कॾहिं कराची वठी वेंदा हुयो अॼु मुंहिंजे बाबे खे खाधे वठियूं था वञो अॼु कहिड़े इलाज जे लाइ था वञो पिया मुंहिंजो धीउ अॼु असांजो पोइ अहिड़े क़बर ते वञी रहियो आहे अॼु अहिड़े मुल्क ते वञी रहियो आहे जो वरी रोंदड़ बचनि खे रिझाइण वरी कोन मोटी सघंदा भेड़ा
भेरड़ा है चालन आय में चंद्रिया जजो ॾाढा ॾींहड़ा के ॾुखेरड़ा है दिल सारी दिल ओ दिल सारी दिल ओ गुजरू सदा बनी दिल भेरड़ा बेशक लाजा वली हयात हूंदा आहिनि पर मिठा वे सारी गुफ़्तगूयूं बंदि थी वियूं सारी मिठियूं कचहरियूं बंदि थी वियूं हलियूं ओ दादा कहिड़ो न जहान फ़ानी आहे कहिड़ी न दुनिया बेबका आहे अहिड़ा जवान अलाह जा प्यारा से बि वञी ख़बर जा महिमान बणिया मुंहिंजा दाद इहो सफ़र असांजे मथां बि ॼाण अचण वारो आहे इहे माण्हू मैदर था पिया तेरे जी पटे लॻी पई आहे कल्ह कोन पवंदी जो असांजे मथां बि मौत थी कड़कंद हो करे वठ तयारी कर मुला जो तुंहिंजो आई बारो है करे वठ तयारी आजिज़ चए जो तुंहिंजो आई बारो मिठो मुर्शिद मियो जाने मिठो मुर्शिद मियो जाने ओॾे तोखे में हलणो आहे दुनिया जा वठ मज़ा जानी मगर हिक ॾींहुं मरणो आहे दुनिया जा वठ मज़ा भाऊ मगर हिक ॾींहुं मरणो आहे जो मौत आयो जो वक़्तु भरिजी आयो आहे मुंहिंजा दा हिकिड़ा जवान लॾे विया ॿिया लॻण जे लाइ तयारु वेठा आहिनि जा हो मुंहिंजा दा अञा तुंहिंजी अखि कोन थी खुले अञा तोखे होशियारी ख़बरदारी न थी थिए पर यार उहे ॾियारा ईंदा जो वरी तोखे रत जा ॻोढ़ा रोइणा पवंदा हाय अल्लाह ओ अल्लाह हाय अल्लाह ओ अल्लाह दरमान थियो है दर्द व्या ओ दिल जा वधी तन कोन को दरमान थियो बिरह जी बारिश उठी सुर में सदो सामान थियो है दर्द व्या ओ दिल जा लुटे दिल यार में जोरी सीने में सूरत माया बधी वण जा वञा काॾे बिंदुर जी वाट वाजाए थी घट घर घुमे घोरी शानों के विसारी दे ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदई कर
मुंहिंजे विसाल खां सिर्फ़ 4-5 ॾींहं अॻ में सभिनी पंहिंजे बचड़नि खे गॾु कयो अथनि पुटनि खे नियाणियुनि खे घर वारनि खे सभिनी खे गॾु करे फरमाइनि था साईं जन जे अखियुनि मुबारक में मुड़कवान पिया फरमाइनि पिया हे मुंहिंजा बच्चा हे मुंहिंजा घर जा भाती अॼु मां उॾा मण वारो पखी आहियां अॼु तव्हां खां जल्द जुदा थियण वारो आहियां पर तव्हांखे वठी नथो कयां ओ मुंहिंजा बच्चा ओ मुंहिंजा फ़क़ीरो हे मुंहिंजूं फ़क़ीराणियूं तव्हांखे वसीयत थो कयो वञा त मुंहिंजे अल्लाह खे न विसारजो मुंहिंजे यार जो ज़िक्र न छॾिजो देसर में हुजो परदेसर में हुजो पंजर में हुजो परावर में हुजो हर वक़्तु पिया कजो अल्लाह लंडन अमेरिका सऊदी जो मोटी अची सघे थो
पर यार कब्र दे मुल्क जो वरी दुनिया ते मोटी नाहे उन्हें वतन जी तैयारी कर उते माल कोन कमी दई मिल्क तू कम नहीं दई खीर पुट कम नहीं दई उते जर जेवर कम नहीं दई पर कमी दी जा अल्लाह मुझे शफात का भी मरमूद हो दे कोई बाब मोहम्मदी भेराई दो दे अरे दुनिया दे शनारा मंदे पोया दुनिया दे सुखन जे पोया बजे आखिरत वाली जिंदगी बर्बाद वेठो करी पर यार खबर तने लग गई जने मौत दा हथ तुझे गिची में पोया सलात मुझे सुने बुद्धि जल्दी तैयारी करे है मुसाफिर वाट वींदड़ तू बुद्धि जल्दी तैयारी करे सते सांगा सभई सारा हलण जी होशियारी करे अडी कहले महल मारियूं पकियूं पुखतियूं सुणियूं गारियूं वदादी कहले महल मारियूं बकियूं पुखतियूं सुणियूं गारियूं अजल तोखे वते तारियूं उन्हे जी बि इंतज़ारी कर मुसाफ़िर वाट वींदड़ तूं उथी जल्दी तैयारी करे ओ मुंहिंजा परदेसी भाउ आख़िरत जे सफ़र जी तैयारी कर उते कहिड़ी चीज़ कमी अथई जेको अजरब जो ज़िक्र कई अल्लाह शैतान तू मूंसां की संगत रखने जे नसी मां तुसां गॾु हो ख़ैर से अॻिते हलिया उहो हमरा जेको जेसो बेपारी जी नमाज़ न पढ़ी वरी टे पारी न पढ़ी वरी सिजल थो न पढ़ी सोमारी न पढ़ी शैतान दिल में तू जी यारी को बस तू मुखो गुज़ो चई होकी भला तू इब्लीस लानती मां त मुसलमान आहियां चई बाबा मूं हिकिड़ो सजदो छॾियो त रब मूंखे लानती करे छॾियो तो सॼा सारा 5 वक़्त ख़ुदा जा फ़र्ज़ क़ज़ा कया आहिनि तंहिंजे करे तूं मूं शैतान खां बि वधीक पुछणो ई मां तोसां यारी कोन मुंहिंजा त केतिरा ख़ुदा जा फ़र्ज़ सां छॾिया वेठा आहिनि अलाह जी बंदगी खां मुंहुं मोड़ियूं वेठा आहिनि नशन क़तल में बेहयाइन में
गुनाहनि में मुंहिंजा अच्छी दाढ़ी थी वई मौत मथो अची वियो त बि अञा तुंहिंजी मोट रब ॾे नथी थी हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हिकिड़ो ख़ासि नौकर पघार ते बीहारी त मूंखे रोज़ानो यादि ॾियारींदो कर त ए उमर तूं मुसाफ़िर ए उमर तूं आख़िरत जे मुल्क ते वञण वारो बसि रोज़ानो सुबुह जो बि शाम जो मूंखे मौत यादि ॾियारींदो पघार ते माण्हू बीहारी हिकिड़े ॾींहुं आईने में ॾिठई त दाढ़ी में अछा वार नज़र को नौकर हटाए चई कि बाबा हाणे जेको तूं कमु कंदे सो हे अछा वार मूंखे पाणे मौत यादि हे अछा वार जेके इन्हनि खे ॾिसंदुसि पियो मूंखे पाणे मौत यादि ईंदो मुंहिंजा तुंहिंजी अछी दाढ़ी थी वई हथ सां के केस हुयूं कारो घोर नौजवान पियो जवान थियण जे लाइ वसदो करी पर ख़ुदा जवानी थे कोशिश वॾी में आहे पर मुंहिंजा अल्लाह ताला जल शानो सुणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जेको पंहिंजे दाढ़ीअ खे कारो थो करे क़यामत जे ॾियारे उथंदो त हुनजो ॿुथ बि कारो थियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो ख़ौफ़ रखो ख़ुदा जी ज़ात खां ॾिजो शरीयत पाक जी ताबेदारी कयो अल्लाह वारनि जी ग़ुलामी इन्हे जे लाइ कबी आहे त अल्लाह जो दीन नसीब थिए शरीयत नसीब थिए पीर इन्हे जे लाइ वठिबो आहे त मुर्शिद जे मजलिस में वञा मुर्शिद जो फैज़ बरकत हासिल थिए त मूंखे अल्लाह जो दीन नसीब अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे पीर जो मुरीद हूंदो सो कॾहिं गुनाहनि में तूं खे न ॾिसंदो मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहे पेर न हूंदा जेको सेनी माने बंदि करे वञे मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहा अखि न हूंदी जो धारी औरत खे बुरी नज़र करे ॾिसे मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहा ज़बान न हूंदी जंहिंसां कूड़ ऐं ठगी ऐं ॻोल्हा करे सघे बाक़ी तूं कम इहे कंदो वती त पोइ मुंहिंजे पीर जो मुरीद न सर तूं ई शैतान जो मुरीद अल्लाह शैख़ुन लहू व शैख़ुन शैतान जंहिंजो मुर्शिद न आहे न कामिल रहबर न आहे हुनजो मुर्शिद शैतान मुंहिंजा जे अल्लाह वारनि जी ग़ुलामी हथ कई अथई ख़ुदा वारनि जे संगत सोबत में आयो हुई त अल्लाह जे दीन ते अमल कर शरीयत पाक जो ताबेदार थी महबूब जी सुन्नत और जो हुक्म मिले त हीअ महबूब जी सुन्नत सिर कटिजी वञे त कटिजण ॾे मगर महबूब जी सुन्नत तोखे कज़ा ठाहे कर क्या ॻाल्हि तोखे क़बूल आहे क़बूल आहे कबो अमल हथ मथे कबूल आहे न सुन्नत जी ताबेदारी कबी मुजादा जे महबूब जे शरीयत पाक जो ताबेदार थी वे अल्लाह ताला कुरान में फरमाए वअल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जे ईमान आणे पोइ अमल सालिह करे महबूब जी पैरोकारी इन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा इन्हनि जा सभु गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो इन्हे खे वॾे खां वॾियूं जन्नत जो जागीरूं इनाम में ॾेई छॾींदो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो वाइदो सचो आहे रब जे वाइदे खे माण्हू चाही त अॼु टाइम अथई अॼु वक़्तु अथई अदा चेट जो फ़सुलु चेट में पोखिबो कती जो फ़सुलु कती में पोखिबो ही वक़्तु अमलनि सालनि जे पोख पोखण जो हिन वक़्त में अल्लाह खे यादि करणो आहे रब खे राज़ी करणो आहे पोइ माण्हू खिलनि त भली पिया खिलनि माण्हू टोकूं कंदा ठठोलूं कंदा भली पिया खिलनि मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे ॿारनि खे कंहिंजे पारी मेरे ताने मलामत जो ग्रप ड्रा न हूंदो आहे मगर अल्लाह जा ॿार रात्री पिया कंदा अल्लाह साईं जन को ज़िक्र पुछी मोटी वियो
ज़ाल पंहिंजे सां हाणे त ज़िक्र पुछी आई मां तुंहिंजी पाकाई सफ़ाई सां मानी कयां तो फ़क़ीर थी आई थी ॿुध असांजा फ़क़ीर मिड़े विया कीअं छो ॾिसो ऐसे बीड़ी दुकान उन बीड़ी ठिके तंगे वरी उन मां ॿी दुकान मस्जिद में तो हुके वारो केर कोन हूंदे मूंखे ॾिठो अथनि मूंखे लाजो जेसीं उन ई महिल डंडो खणी वा चिल मां भॼी भोरा भोरा नड़ टांडा टोपियूं सभु उछलाए त कयो उन ॾींहुं कोटी मूं वाइदो कयो त कोटी वरी बीड़ी कई हे चिल में मुजादा अल्लाह वारनि जो फैज़ इन खे सॾो आहे जो मुजादा गुफ़्तगू थी थी वञे त माण्हुनि जा रंग फटबा वञनि मुजादा हे ॾिस मुंहिंजे पीर कामिल जो फैज़ 15वीं सदी में हाणे हिकिड़ो माण्हू पियो मूंसां ॻाल्हि करे जेसीं तव्हांजी केस खणी विया आहियूं उते वॼाई थो जंहिंसां 30 औरतूं आहिनि जेकी 5 वक़्त निमाज़ पर तहज्जुद निमाज़ में शुरू करे ॾिनियूं सॼे ॻोठ जे ॻोठ में अल्लाह जे दीन जो चर्चो थी वियो आहे केतिरा माण्हू मुंहिंजा दोस्तो सुधरण पिया सालिह बणजण पिया मुजादा त हेड़े दौर में हे फ़ाइदो दीन जो मिले पियो त 10 भेरा ॾींहं में पाण मथां हुन घोर विया जे हिंगलोर से वरी घर में मिलंदे ई काकड़ी मुजादा अल्लाह वारा मिलण ॾाढा मुश्किल हूंदा आहिनि भाॼनि ते ख़ुशि नसीबनि खे हे संगतूं हे सोबतूं मिलंदियूं अॼु मुजादा लख रुपया करोड़ रुपया ॾियूं त उहा मिठड़नि मुर्शिदनि जी मजलिस वरी न नसीब थी सघनि कदुर कर अल्लाह वारनि जो कदुर कर हिन दरबार जो कदुर कर जा गुफ़्तगू ॿुधी थो इन जो कदुर कर अमल सालिह वारो थी शैतान जी यारी छॾ अल्लाह ताला जल शान फरमाए त वला तत्तबिउ शैतान फइन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन शैतान जा ताबेदार न थियो जो शैतान तव्हांजो जानी दुश्मन हिकिड़ो माण्हू हुयो तो शैतान जे नाले जो चिल्लो कमाए पीरन फ़क़ीरनि ते त घणा ई चिल्ला कयो हुन वरी शैतान जो चिल्लो कमाए 40 ॾींहं पोइ शैतान जे नाले जो वेंदो पियो कमाए 40 ॾींहं पूरा थिया त शैतान आयुसि माण्हू जी भई ॾे ख़बर तो चिल्लो सॼो कमायो आहे मुंहिंजे नाले जो माण्हू मुंहिंजे लानत विझंदा आहिनि तो वरी मुंहिंजे नाले जो वधीक कमायो आहे छा थो मां ग़रीब आहे मिस्कीन आहे सफ़ा तमामु कमज़ोर थी वियो आहियो सो ख़ुदा खे घणाई सॾ कया त मुंहिंजो ख़ुदा त चवंदी मुंहिंजी वाह कोन थो करे तुंहिंजो चिल्लो कढियो अथव तूं मत विझ चइबो हाणे मां घोड़ो थो थियां पोइ तूं वञी विकिण पोइ जेतिरा पैसा चवंदे ओतिरा तोखे मिलनि घोड़ो पढ़ शैतान घोड़े जी सूरत खैर जेका आयो उन घोड़े खे अहिड़ो असांजी घोड़ो हेॾो वॾो डब्बा करे कुझु पियो हाणे चओ त कहिड़ो आलीशान घोड़ो हिकिड़ो अमीर वॾेरो हुजे उन ॾिठो अहिड़ो घोड़ो त मूं में कोन की भई खपाईंदे चए हा घणो जे 3000 वठी 3000 dirham में उहो घोड़ो वठी ॾाढो ख़ुशि थियो त अहिड़ो घोड़ो मूंखे मिलियो इहो ख़बर कोन चई बि आहे सो अचे 2 दिन में तंबेले में और नौकर उनखे खरखरो पियो घोड़े खे खरखरो पियो हणे थो केॾी महिल ख़बर पई त भित में को सोराख़ उन में घोड़ो हुजण लॻो भित जे सोराख़ नौकर वठी लड़ियूं घोड़ो भेण भित जे सोराख़ वठो भेण पकड़ियो घोड़ो भित में थो वञे माण्हू अचे गॾु थियल छॾ बराबरि अंदरि हुन ॿियो न पुॻो खणी पुछ में हथ ईंदे तो पुछ हिन जे हथ में कयो घोड़ो अंदरि कायो पोइ पुछ खणी वरी ते आयो सरदार वटि घोड़ो त ॿियो हलियो हे पुछड़ आहे पोइ जो खोले त माण्हू खोलियो त उहो सारंगी थी थिए पुछ मोकिली सारंगी वरी खणी आयो उन अमीर मालिक वटि थी पुछ घोड़े जो वरी ते मूं सारंगी थी वियो खणी आयो कपिड़े में वेह उहो जो खोले त गॾ वारो शैतान जी ॻाल्हि पोइ इहो फ़ाइदो थींदो असां शैतान खे भाकुर पाए वेठा आहियूं अलाह जे दीन खे अलाह जे रसूल जे दीन ऐं सुन्नत ऐं शरीयत खे छॾे ॾिनो
मुंहिंजा दोस्तो त शैतान जा ताबेदार न थियो अल्लाह जे दीन ते अमल कयो से असां आहियूं मुस्लमान अरे बाबा मुस्लमानी जी कहिड़ी में ॻाल्हि मटको थी चइन नाड़ीअ थी चइन नमाज़ पढ़ंदो चइन तहज्जुद पढ़ंदो चइन दंदड़ थी चइन भई इस्लाम तो में आहे कहिड़ो हो पियो बाबू साहब हिकिड़ो रहंदो रेलवे स्टेशन उनजे ॻोठ जो को माण्हू आहे मिलण तो पियो पुछेसि बाबू साहब तॾहिं ख़बर मुंहिंजे ॻोठ ॾे मिली खैरो चयासीं तव्हांजे ॻोठ सभु कुल खैरो भई घोड़ो तव्हांजो जो मरी घोड़ो मरी वियो चयासीं घोड़ो मरी बाक़ी ॿियो सभु कुल खैरो पर घोड़ो कीअं हो सीधी तव्हांजी अमड़ पुराणी मरी वई सो हुनजो मंझंदि तव्हांजो सिरूं धोयो हूंदो तंहिं करे ॾींहुं लॻी घोड़ो अम्मा मरी वई चयासीं माणे मरी वई बाक़ी ॿियो सभु कुल घर ॾेखारे गुलाम मां कीअं हुई चइते तव्हांजी घरवारी जेका हुई सा उहा वीचारी हुनजो या फाटी कोन्हे दुख में हुआ ज़ाल मुंहिंजी मरी वई चयासीं उहा ज़ाल तुंहिंजी मरी वई बाक़ी ॿियो सभु कुल घर ॾेखारे चए त ज़ाल मुंहिंजी कीअं हुई चइते तुंहिंजा पुटड़ा हुया उहे खेदड़ में मथो वठी जाइ तुंहिंजी किरे नथो सभु जी मर्यादो बाज चयो भला मुंहिंजा पुट मरी विया चयासीं पुट तुंहिंजा मरिया बाक़ी ॿियो सभु कुल घर ॾेखारे जाइ बि टई वई चयासीं जाइ टई बाक़ी ॿियो सभु कयो तेरे नामुराद घोड़ो मरी वियो अमड़ मरी वई तंहिं इन सां गॾु ज़ाल मरी वई पुट मरी विया जाइ टही वई बाक़ी खाइणो कहिड़ो थियो सॼो मुंहिंजो अलाह ताला चट थी वियो असां जुड़ा आहियूं मुस्लमान दिमाग़ कोन्हे रोज़ो कोन्हे दाढ़ी कोन्हे पटको कोन्हे ज़िक्र कोन्हे तिलावत कोन्हे दुरूद कोन्हे आहियूं मुस्लमान मुझे दोस्तों ये शहादत है उल्फत में कदम रखना है लोग आसान समझते हैं मुसलमान मानू मुसलमानी के आसान समझो मगर मुसलमानी पंहिंजे जान जो नज़रानो पेश करो मुजादा अल्लाह वारनि जो सोबत नशीन थी खुदा वारनि जी संगत जी मजलिस में अच वञ रखो त इहे तुंहिंजे अंदर जूं गिलादतूं धोंदा इहे तुंहिंजे कटियल क़ल्ब खे रोशन कंदा तुंहिंजे गुनाहनि जा दफ़्तर मेरा धोपंदा अल्लाह जे दीन वारी दौलत खे नसीब थींदी मुंहिंजा दोस्तो मुर्शिद कामिल इन खे तरबो आहे हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मुरीद सोने खां पोइ गुनाह थी पियो त उनजो मुंहुं कारो थी वियो मुंहुं शिकिलकारी थी वियो वीचारे घर को निकिरणु छॾे ॾिनो घर में अंदरि वेठो आहे जेक सकीन जियां दाल जियां थी जेॾियूं अखियूं मुंहुं मली लॻे कहिड़ो निकुनिया घर में अंदरि वेही रही राति गुज़री सुबुह थियो त काराण कुझु घटि थी वरी ॿी राति गुज़री त अञा काराण घटि थी टी राति गुज़री त मुंहुं जेको आहे सो चोरी वांगुरु चमकंदड़ पइजी अञा घर खां निकितो टिनि ॾींहं खां पोइ घर खां ॿाहिरि निकितो त बुज़ुर्गनि जे तरफ़ जो माण्हू आयुसि तो पियो चए त पुट ख़ुदा संभाले कदम खणी हल जो सॼियूं सारियूं टे रातियूं असां रोई रड़ी तुंहिंजे लाइ दुआऊं घुरी तुंहिंजे कारे मोगे रोशन कयो बुज़ुर्गनि विञापो मोकिलियो त पुट अहिड़ा कम न कर तो टे ॾींहं टे रातियूं असांजो निंडूं आराम फिटी वियूं असां रोई रड़ी अल्लाह जे दरबार में तुंहिंजे चेहरे खे रोशन करायो ज्यादा अल्लाह वारा कहिड़ा सजण आहिनि कहिड़ा तजुर्बा आहिनि पंहिंजे घर में वेठा आहिनि त बि रोइयूं रड़ियूं गुलामनि जे लाइ दुआऊं घुरियूं उन्हनि खे दीन वारी दौलत सां सरफराज़ कर मुजादा त अहिड़ो सजण अबो न थींदो अम्मा न थींदी मिट माइट अहिड़ा सजण न थींदा जहिड़ा मुर्शिद कामिल सजण आहिनि उन्हनि सजण सां मोहबत रखो तालुक रखो ॻाढ़ापो रखो ईअं चओ त मुंहिंजे मुर्शिद जो मट दुनिया में ॿियो कोन बुज़ुर्ग फरमाया त अॼुकल्ह जे मुरीदनि खे नंढे ॿार जेतिरो वाकुल कोन्हे नंढड़ो ॿार हुजे 15-20 औरतूं सींगारे सवारे नवां कपिड़ा ज़रीदार लिबास सोन चांदी पाराए उहे औरतूं विहारे ऐं उन छोकिरे जी माउ वरी मेली गदली सदली हुजे फाटल कपिड़ा पातल हुजे हाणे छोकिरे खे छॾियो त इन्हनि मायुनि खे काॾे वेंदो ॿियो हुनखे थर कनि त पुट उते हली आहे कपिड़ा सुहिणा आहिनि ॾिस सां सुहिणियूं आहिनि इहा माई तुंहिंजी माउ कोजड़ी आहे कारी आहे फाटल कपिड़ा सच ॿुधायो त बचिड़ो काॾे वेंदो माउ ॾे वेंदो मुजादा अॼुकल्ह जे मुरीदनि खे एतिरी बि मोहबत जी सम्झ कोन्हे अॼोको जलसो बि तुंहिंजो इम्तिहान अॼोको जलसो बि
मुझा दोस्तों मुरीद उन्हें के सरबुआ जो पंहिंजे पीर जे साम्हूं ॿिए खे अख खड़ी बिना है ॾिसणो भली किसर लही अचे भली मुझा दोस्तों कहिड़ो बि गौस ज़माने जो लही अचे मगर मुरीद उन्हें के सरबुआ जो पंहिंजे पीर को सवा ॿिए पासे जो अख खड़ी न ॾेखारींदो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जा मुरीद हुयो हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह हज़रत बख्तियार काकी जो मुरीद हो ख्वाजा फरीदुद्दीन गंशकर हिकिड़े ॾींहुं हज़रत बख्तियार काकी वटि संदसि मुर्शिद आयो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती त ही मुरीद हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन पंहिंजे पीर जे गुबाऊं बजे वेठो को पियो चवेसि त ओ फरीद मुंहिंजो मुर्शिद आयो आहे मुईनुद्दीन चिश्ती तूं उन पासे पाऊं ॿधी ओॾे अदब कयो जी हाज़िर थियो ओॾे थी वेठो घड़ी कर वरी ओॾो मुंहुं फेराए वरी पंहिंजे पीर ॾे वरी हिकड़ करे चयसि ओ फरीद मुंहिंजो पीर आयो आहे ओॾे मुतवजो थी मूं ॾे पाऊं ॿधी न वे मुंहिंजे पीर ॾे मुतवजो हाज़िर थियो वरी घड़ी कर ओॾे मुंहुं करे वेठो वरी पंहिंजे पीर ॾे मुंहुं करे पाऊं ॿधी वरी टियों भेरो हकल करे थी ओ फरीद ॾिसी नथो अदब नथो करे मुंहिंजो पीर आयो ओॾी महिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन फरमायोसि त ओ बख्तियार काकी हिनखे न चओ हे तुंहिंजे मोहबत में अहिड़ो मस्त वेठो आहे जो आउं मुईनुद्दीन आयो आहियां पर हींअर जे ख़िसर लही अचे त अखि खणी कोन ॾिसंदुसि तुंहिंजी बेफ़रमानी नथो करे हुकुम तुंहिंजो मञी घड़ी घणो ॾे मुंहिंजे मुतवजो थिए थो पर हिन जे नस नस में तुंहिंजी मोहबत समायल आहे हिनखे न चओ मोहबत में वीचारो मस्त ऐं बेख़ुद बणिजी वियो मुरीद इन्हे खे चइबो आहे जो पंहिंजे पीर सां अहिड़ी निस्बत हुजे अहिड़ो ॻाढ़ापो हुजे जो ॿिए पासे मुंहिंजा दोस्त उनखे वाझाइण जी ज़रूरत न पर जेकॾहिं ॿिए बुज़ुर्ग वटि उनखे फैज़ मिले या का भलाई थिए त बि ईअं चए त इहो फैज़ मूंखे मुंहिंजे पीर वटि मिलियो जेकॾहिं मुंहिंजो पीर मूंखे क़बूल न करे हा त हिकु कॾहिं मूंखे फैज़ न मिले मुंहिंजा दोस्तो पंहिंजे मुर्शिद सां निस्बत रखो तालुक रखो ॻंढापो रखो अल्लाह ताला जल शान खे यादि कयो रब जो ज़िक्र कयो त रब राज़ी थिए रब जो रसूल राज़ी थिए मुंहिंजा दोस्तो ही मजलिस कज़ा न कयो हर महीने जी 24 जी रात ते महफ़िल थिए थी ऐं हुते दरगाह करमपुर शरीफ़ में हर महीने जी 12 जी रात दरगाह गफ़ाराबाद शरीफ़ में हर महीने जी 8 जी रात मुंहिंजा जेकी जहिड़े तरह आयो जिते तव्हांखे जा दरगाह वेझी हुजे उते अच वञ रखो पिया अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब शर राज़ी थिए दुआ करो अल्लाह ताला हिन ॻाल्हि खे मथो शर अमल जी तौफ़ीक़ ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم या अल्लाह ने सारी जमात के राजी थी सभी जो मुश्किलात को माफ करवा सभी जो दर्द दूर करवा हाजत मंदन जो हाजत रवा करवा मुश्किल ज़दन जो मुश्किलात को हल करवा मुझे पीर जे दरबार जा जे पंदेड़ू बणजी आहिनि सभिनी ते राज़ी थी सभिनी जो मुश्किलात को माफ करवा जल दुआ जे लाइ चयो आहे या जे दिल में मक़सद खणी आहिनि सभिनी जो मुरादूं पूरियूं करवा बेरोज़गारनि खे रोज़गार अता फरमा रोज़गार वारनि जे रोज़गार जूं तंगियूं ख़तम फरमा रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं नाज़िल फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ छॾा दर्दमंदनि जा दर्द दूर फरमा बीमारनि खे शफ़ाए कामिला नसीब फरमा हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा या अल्लाह जे हिन जाइ ते ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं उन्हनि जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा पंहिंजी मोहबत ऐं मारिफत नसीब फरमा पंहिंजो इश्क ऐं इरफ़ान अता फरमा पंहिंजे हबीब जी ग़ुलामी अता कर हुजूर जे इश्क ऐं मोहबत वारी ज़िंदगी ऐं मौत अता कर या अल्लाह असांखे असांजे पीर कामिल जी मोहबत अता फरमा असांखे असांजे पीर जे इश्क ऐं निस्बत में फना कर या अल्लाह असांजे हिन पीर कामिल जे दरबार खे क़यामत ताईं आबाद फरमा मुंहिंजे पीर जे बचड़नि ते राज़ी थी मुंहिंजे पीर जे बचड़नि ते राज़ी थी मुंहिंजे पीर जी सारी जमात मुरीदनि ग़ुलामनि ते राज़ी थी या अल्लाह हिन सारी जमात जूं मुश्किलातूं हल फरमा या अल्लाह हिन दरबार खे क़यामत ताईं आबाद फरमा हिन दरबार खे वसीअ बना या अल्लाह जीअं जमातुनि जी कसरत थी आहे ए मुंहिंजा अल्लाह हिन दरबार खे बि ईअं वधाए त तुंहिंजा पाना आसानी सां अल्लाह जे दीन जी ख़िदमत या अल्लाह तुंहिंजे खज़ाने में का कमी कोन्हे का
या अल्लाह तुझा खजाना भरपूर आहिनि असीं मिस्कीन तुझे दरबार जा सवाली आहियूं असांखे खाली न मोटा हुजूर जी सारी उम्मत ते करम फरमा या अल्लाह हुजूर जा उम्मती जिते रहनि था सभिनी ते राज़ी थी या अल्लाह महबूब जो दीदार नसीब फरमा गुंबद खिदरा जो दीदार अता कर दयारे हबीब जी ज़ियारत नसीब फरमा या अल्लाह हिन मजलिस में जे शरीक थिया उन्हनि ते राज़ी थी जन हिन मजलिस जी ख़िदमत अदायगी कई उन्हनि ते राज़ी थी जन हिन मजलिस में ख़र्च कयो या जन जानी माली मुआवनत नुसरत फरमाई मुंहिंजा अल्लाह हिन सभिनी ते राज़ी थी उन्हनि जे रिज़्क़नि रोज़ीननि में बरकत नाज़िल फरमा या अल्लाह तो असांजे मुर्शिद कामिल जी सारी जमात ते फकीरन फकीरान ते राज़ी थी इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम बाबा जी की नवा जमात की जिक्र पूछण चाहे से थियो